विशाई खंडू स्टाफ ते सिहत खाते जी टीम पारां कार्रवाई कंदे 9 अथाई डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो आहे। हेल्थ केयर जी टीम पारां इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾण जी कोशिश कंदड़ विशा जे 3 ऐं खंडू स्टाफ जे 6 अथाई डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए क्लिनिकूं सील कई वयूं आहिनि। केस में नामज़द अथाई डॉक्टरनि में डॉक्टर ग़ुलाम हुसैन, ग़ुलाम मुस्तफ़ा, गुलाब मेमण, पंजू राम, जयमल, हरीश कुमार ऐं रमेश कुमार, मोहम्मद इलियास ऐं सुलेमान उर्फ़ सोनू चौहान शामिल आहिनि। विशा थाणे ते हेल्थ केयर जी टीम में शामिल डॉक्टरनि डॉक्टर यासिर इमाम, डॉक्टर रज़ाक शेख, अब्दुल लतीफ़ ऐं मुस्तफ़ा कुरैशी जी अॻवानी में पहुची केस दाख़िल करायो। डॉक्टर यासिर इमाम जी फ़रियाद ते 9 अथाई डॉक्टरनि ख़िलाफ़ गुनाह नंबर 40/2026 ऐं कलम 419, 420 ऐं PPC तहत केस दाख़िल कयो वियो आहे। केस में नामज़द अथाई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं बि सील कई वयूं आहिनि, जॾहिं त डॉक्टर क्लिनिकूं छॾे फ़रार थी विया आहिनि। केस में मौक़िफ़ ॼाणायो वियो आहे त सिहत खाते जी टीम 26 मार्च ते खंडू स्टाफ ते इंसानी जाननि सां खेॾंदड़ ग़ैरक़ानूनी क्लिनिकूं सील कयूं हुयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।